बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जैकब न्यूज़ जे प्रोग्राम ख़बर हक़ीक़त में आऊं जो मेज़बान सैयद ज़मीर आलम। नाज़रीन, अॼु असांजे प्रोग्राम में जेके महिमान आहिनि असांजा साईं जन जो नालो आहे ज़ुल्फ़कार राजपर। पाण कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट जा मेंबर आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि, लेखक आहिनि, अदीब आहिनि ऐं सहाफ़त में तमामु वॾो जेको आहे साईं जन जो किरदारु आहे। ऐं पाण परवेज़ मुशर्रफ जे दौर में जेको आहे त गिरफ़्तारियूं बि ॾिनियूं ऐं उन सहाफ़त जे हवाले सां खोड़ सारा साईं जन जा आहिनि अमल जेके तारीफ़ जोगा आहिनि। साईं अस्सलाम वालेकुम, वेलकम था कयूं असां पंहिंजे प्रोग्राम में। साईं, तव्हां सहाफ़त में ज़िंदगीअ जा 17 साल तक़रीबन ॾिना ऐं सहाफ़त में तव्हां पाण नालो बि कमायो ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे त तव्हां इशूज़ ते तव्हां हिकिड़ी माना सुठी सहाफ़त कई आहे। उन हवाले सां तव्हां इहो थोरो ॿुधाइजो त अॼु जी सहाफ़त हिन वक़्तु जेका थिए पई उहा तव्हांजी नज़र में कीअं आहे? असांजो घणो कमु रहियो प्रिंट मीडिया में, ऐं प्रिंट मीडिया में इहो आहे त हिकिड़ी जेका ख़बर आहे उहा बटन न गुज़रंदी आहे सब एडिटर खां, न्यूज़ एडिटर खां, एडिटर खां। ऐं उन ख़बर जो जेको आहे सो बाक़ाइदा हिकिड़ो शेप हूंदो आहे, क़ाइदा ऐं ज़ाब्ता हूंदा आहिनि। त मूंखे घणो जेको आहे अख़बारी या लिखण वारी जेका सहाफ़त आहे लिखणु उनजो तजुर्बो हुयो। हाणे जेका आहे सा घणो जेको असरु आहे उहो टी वी मीडिया जो आहे। टी वी मीडिया में हिन वक़्तु ताईं अञा तव्हां ॾिठो हूंदो त हुनजा एथिक्स क़ाइदा ऐं ज़ाब्ता जेके आहिनि बाज़ाब्ता अमल में अची न सघिया आहिनि। ऐं ब्रेकिंग न्यूज़ जे में तव्हां ॾिसो त तमामु घणियूं शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके ब्रेकिंग न्यूज़ जे तकड़ी ख़बर जंहिंखे असां चऊं सिंधीअ में उनजे लाइक़ु न हूंदियूं आहिनि। उन करे जर्नलिज़म जेका आहे उनजो असरु त वॾो थियो आहे, तादादु वधियो आहे, पर मयार में इलाही फ़र्क़ु आयो आहे। तव्हां सम्झो था त उहो मयार मेंटेन न रही सघियो आहे, मेंटेन न रही सघे, पर हाणे उन ते कमु थिए पियो। PFE जो ऐं ॿियो जेको आहे असांजा जेके इदारा आहिनि उहे उन ते कमु कनि पिया। पर असुलु मसइलो आहे त अॻे जी सहाफ़त में जेके माण्हू हूंदा हुआ घणा पढ़ियल लिखियल ईंदा हुआ। अनवर पीज़ाद हो, मुग़ल साहबु हो, एफ़ाज़ रहमान साहबु हो, मनाज बरना हुयो, निसार उस्मानी हुयो। तव्हांखे ॿुधायां त अहिड़ा बि असांजा सहाफ़ी हुआ जिन खे कोड़ा लॻा। दुनिया जी तारीख़ में कंहिं बि सहाफ़ी कोड़ा न लॻा आहिनि, पर पाकिस्तान जी चइनि सहाफ़ियुनि खे कोड़ा लॻा लाहौर में। त उहे माण्हू पढ़ियल हुआ। हाणे छा आहे त जेका भर्ती थिए थी उहा पढ़ियल माण्हुनि जी न आहे। उन करे जेको सहाफ़त जो मयार आहे ऐं सहाफ़ती जेका सियासत आहे उहो जेको आहे उहो ओतिरो न आहे, पर तब्दील शयूं थींदियूं आहिनि। तव्हां त कराची में रहो था, उते उर्दू मीडिया बि आहे, सिंधी मीडिया बि आहे। सिंधी मीडिया जी जेका हिन वक़्तु जंहिं ट्रैक ते हले पई, सम्झो पिया त सिंध जी सही नमूने तर्जमानी थिए पई। ॿई पासा किथे तर्जमानी थिए थी, किथे नथी थिए। छो त सहाफ़ी जेका अख़बार आहे उहा हलंदी आहे इश्तिहारनि ते। सिंध गवर्नमेंट जा इश्तिहार आहिनि, पाकिस्तान गवर्नमेंट जा इश्तिहार आहिनि। पोइ इश्तिहारनि जी ब्लैकमेलिंग में अख़बारूं कॾहिं पंहिंजो किरदारु अदा करे सघनि थियूं, कॾहिं नथियूं कनि। पर हिकिड़ो समाजी हिकिड़ो किरदारु आहे सहाफ़ीअ जो, जेको हिकिड़ो असांजो जेको हिकिड़ो किरदारु हुजणु घुरिजे, त उहो सम्झो था असां मुआशिरे खे उहा शइ डिलीवर करे सघिया आहियूं। असां किथे करे सघिया आहियूं, किथे न करे सघिया आहियूं। ऐं कुझु कॾहिं पाण कयूं था, कॾहिं नथा कयूं। छो त हिकिड़ो जेको सहाफ़ी आहे उहो आज़ादु ख़ुदिमुख्तियार मुआशिरे में नथो रहे। तव्हांखे इंफॉर्मेशन तव्हांखे PIDC, तव्हांखे अख़बारी मालिक जे तरफ़ां, तव्हांखे अख़बारी पॉलिसी जे तरफ़ां ऐं ॿिया जेके आहिनि ज़ाहिर ऐं ॻुझा जेके हथ आहिनि उहे जेके तव्हांखे आज़ादी सां कमु कनि नथा ॾियनि। उन करे जेको असांजो समाजी कारज हुजे उहो एतिरो हिन वक़्तु न आहे। मसइलनि असां केतिरियूं ख़बरूं असांखे रोकायूं वेंदियूं आहिनि। ठीकु आहे न। मूंसां तव्हां मिसिंग पर्सन तव्हां ख़बर कहिड़ी हलाईंदो, तव्हांखे जेकॾहिं इदारो नथो हलाए तव्हां भले तव्हां मोकिले सघो, तव्हांजो लोकल सां दॿाउ थींदो बाक़ी ख़बर न वञे। अहिड़े नमूने जेको आहे सो हिते को वॾो जागीरदार आहे, को सरमाएदार आहे, को ॾाढो मुड़ुसु आहे, उनजे ख़िलाफ़ु तव्हां जेको आहे सो नंढनि इलाइक़नि सहाफ़ी कहिड़ी जेको आहे सो कंदो। कराचीअ में MQ साफ़ न केॾी हालत कई, गोलियूं जेको आहे सो हुनजे दरनि ते उछलींदा, बेगनि में गोलियूं उछलंदा, केतिरनि खे ते हुननि हमला कया। त उन करे जेको आहे सो हिकिड़ी लिमिट में हिकिड़ी हद जे अंदरि असां कॾहिं किरदारु अदा कयूं था, कॾहिं नथा कयूं। छो त असां आज़ादु सहाफ़त
जंहिंजा दौर में न आहिनि। हिकिड़े तरफ़ स्टेट जा कानून आहिनि, ॿिए तरफ़ मालिकनि जूं पॉलिसियूं आहिनि, ऐं टे तरफ़ जेको आहे सो इदारनि जूं पॉलिसियूं बि आहिनि। हा मसलन तव्हां कमु था कयो उमत में, त तव्हां उमत जी जेको वारी पॉलिसी आहे मज़हबी, तव्हां उनखे फॉलो कंदो। पर जेकर तव्हां कमु था कयो अवामियात में त उनखे तव्हां फॉलो कंदो। वरी जेकर तव्हां कमु था कयो जियो में, चैनल में, त उन्हनि जियो वटि त पोइ नंढा नंढा जेके असांजा इलाइक़ा आहिनि उन्हनि जे लाइ त उन ख़बर जी अहमियत न आहे न। हा मतिलबु बादशाह टेमारी जेका ख़बर आहे उनखे त उहो जेको आहे त मथे न खणंदा, या माण्हू जेको असांजो रोज़ जरगा थियनि था उनखे त न खणंदा न। अवां पंहिंजे सहाफ़ती कैरियर में इलाही सारियूं ट्रेनिंग्स बि हासिलु कयूं। सहाफ़त जा जेके तौर तरीक़ा जेके तव्हां कया, तव्हां उन अॻु जो सहाफ़ी ईअं हूंदो त हिकिड़ो पढ़ियलु ॻढ़ियलु हिकिड़ो मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़री करे उन हर हवाले सां हिकिड़ो माना अवेयर हूंदो हो, उनखे ख़बर हूंदी हुई त हीअ ख़बर मूंखे कहिड़े तरीक़े सां अॻिते पहुचाइणी आहे, ख़बर कहिड़े तरीक़े सां मूंखे ठाहिणी आहे। अॼु असांजे ख़ासि तौर ते जेकॾहिं माना वॾनि शहरनि खां छॾे करे असां जेकॾहिं नंढनि शहरनि जी ॻाल्हि कयूं त असांजा हितां जा जेके सहाफ़ी आहिनि जेके रिपोर्टिंग कनि था, त उन्हनि में वॾे में वॾो मसइलो इहो आहे त उन्हनि जी का ट्रेनिंग्स न आहे। त इहो जेकॾहिं गैर तरबियत याफ़्ता सहाफ़ी त कीअं बहितर रिपोर्टिंग करे सघंदो? ऐं हिन में असांजो पंहिंजो ॾोह बि आहे, असांजे इदारनि जो ॾोह बि आहे। असांजे जेको नंढनि शहरनि जे सहाफ़ियुनि पघार कोन थी मिले, ठीकु आहे न। उनखे फैक्स जो ख़र्चु, उनखे नेट जो ख़र्चु, उनखे ॿिया ख़र्च नथा मिलनि। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा, असां सहाफ़त में अचूं छो था, इहो सुवालु आहे न। असां सहाफ़त में कहिड़े मक़सद त अचूं था, इहो हिकिड़ो सुवालु आहे। अच्छा, रहियो ॻाल्हि तरबियत जो, त इहो जेके तव्हां जंहिं इदारे में सहाफ़ी कमु थो करे त उन इदारे जो बि फ़र्ज़ु आहे, ऐं जंहिं तव्हां प्रेस क्लब जा मेंबर आहियो, ऐं मूंखे ख़बर न आहे त जेकबा यूनियन ऑफ जर्नलिस्ट आहे अलाए न आहे, लेकिन आहे त उनजो बि फ़र्ज़ु आहे। हिक खां वधीक क्लब्स हूंदा आहिनि, क्लब्स हूंदा आहिनि, त उनजो बि फ़र्ज़ु आहे त उहे जेके सहाफ़ी आहिनि उन्हनि जो हाणे असांजो नालो इदारे तरफ़ां वेंदो। मां जेके बि तरबियतूं कयूं आहिनि, हा मुंहिंजो इदारे तरफ़ां नालो वेंदो। ऐं मुंहिंजी जेको आहे सो तक़रीबन इस्लामाबाद, कोमरी, लाहौर, अलाए फैसलाबाद, किथे किथे माना कराची शहर में एनवायरमेंट ते, राइट ऑफ इंफॉर्मेशन ते, ऐं TV रिपोर्टिंग कजे, उन ते ख़बर कीअं लिखिजे, कीअं उनजी जेको आहे सो एडिटिंग कजे, हर शइ ते थींदी आहे। ऐं इदारा जेके पाण बि जेको माण्हू ख़बरूं घणियूं थो ॾिए उनजी पाण बि चूंड कंदा आहिनि। त मां अक्सर करे इस्लामाबाद में जेके तरबियतूं कयूं, पंहिंजे मुशाहिदे जे दौर में असां 15 ॾींहं असांजी हिकिड़ी तरबियत कई, कोमरी में 15 ॾींहं हिकिड़ी ॿी तरबियत असां कईसीं। हाणे इन्हनि तरबियतुनि जा जेको आहे त तव्हांजे ज़ाहिर ॻाल्हि आहे कैरियर ते उनजा असरात पवनि था। जेकॾहिं ॿिए तरफ़ जेकॾहिं कोई सहाफ़ी तरबियत याफ़्ता न आहे त उहो मुख़्तलिफ़ मौक़नि ते माना वधीक मसइलनि जो शिकार बि थिए थो, ऐं उनजी उहा लेवल मथे न थींदी, उहो उन ई लेवल ते पियो हूंदो, उनखे नयुनि शयुनि जी ख़बर न पवंदी। हाणे तव्हां सम्झो था त अॼु जे सहाफ़ी खे जेकॾहिं आहिनि, भले इदारा उन्हनि खे जेकॾहिं ट्रेनिंग्स न बि कराइनि था, त उन्हनि खे पाण खे कहिड़ा स्टेप्स खणी करे पाण में उहा जेका कुदरती पाण में उहा शइ सलाहियतूं बेदार करणु घुरिजनि? ऐं पहिरियों त जेको सहाफ़ी आहे अख़बार ज़रूरु पढ़े, ऐं TV जी ख़बरूं ज़रूरु ॿुधे, उन खां पोइ किताबु पढ़े। ऐं मां कॾहिं कॾहिं चवंदो आहियां त जेकॾहिं 1000 सहाफ़ी आहिनि त उन मुश्किल सां उन में हिकिड़ो सहाफ़ी अहिड़ो मिलंदो जेको अख़बार बि पढ़ंदो हूंदो या किताब बि पढ़ंदो हूंदो। हा, जेको माण्हू किताब में पढ़ंदो उनखे, हाणे हिकु दफ़ो असां वञूं पिया कंहिं ट्रेनिंग ते, शहबाज़ शरीफ़ जेको आहे CM हुयो उन दौरे पंजाब जो, मां ॿियो अरबाब चांडियो असांजो दोस्त आहे जेको, असां जहाज़ में ॾिसो पिया शहबाज़ शरीफ़ वेठा पंहिंजी इंटरव्यू कयोसीं, उन असां अहिड़ा सुवाल कयासीं जो हैरान थी वियो। त मुशाहिद चयो तव्हां भई असां पढ़ूं था न, ख़बर आहे त सिंध जे पाणीअ केस छा आहे, सही, ऐं पंजाब कॾहिं खां जेको आहे पाणी रोकियो आहे। अहिड़े नमूने शर्जील में माण्हू असांजो सिंध जो इंफॉर्मेशन मिनिस्टर रोज़ चए नवाज़ शरीफ़ अमेरिका बेटा, नवाज़। मां चयोमांसि साईं भला ज़ुल्फ़िकार भुट्टो बि अमेरिका बेटा था न, यार कमाल आहे, तूं सीनियर साहब थी। मैं अयूब जी काबीना में मेंबर न हुयो, अयूब जेको आहे सो मुस्लिम लीग में न हो। हाँ जी, मां पढ़ियल न हुजां त मां न सही थो चवे, ठीकु आहे। असां मसलन हिकु दफ़ो इमरान खान खे सुवालु कयोसीं, उहो चिड़ी वियो, या काफ़ी ॿिया अहिड़ा हूंदा, छो त असां पढ़ंदा हुआसीं। त हिन वक़्तु सहाफ़ी जेको थियणु थो चाहे, ॾिस माण्हू चवंदो आहे त मां डॉक्टर थियां, को चवंदो आहे त मां हजब थियां, को चवंदो आहे मां जेको आहे सो तबेदार थियां, मुख़्तियार थियां। हर को माण्हू पंहिंजे पेशे जी हिकिड़ी चूंड कंदो आहे। सही,
जॾहिं तव्हां डॉक्टर थियण था चाहियो तव्हांखे 5 साल मेडिकल जेको आहे कोर्स त करिणो पवंदो न, ज़ाहिर करिणो पवंदो। ठीकु आहे न। ऐं जेकॾहिं तव्हां मुख़्तियारकार थियण था चाहियो, SDM था तव्हांखे कमीशन इम्तिहान ॾियणो पवंदो। हीअ जेका तव्हां साहब ई थियण था चाहियो त तव्हांखे हिकिड़ी हद में का शइ पढ़णी त पवंदी न। पर इहो बि लाज़मी हूंदो आहे न, तव्हांजो पैशन छा आहे, उनखां बाद में तव्हांजो जेको पैशन आहे उनखे अगरि तव्हां प्रोफेशन बणाईंदव त उन में तव्हांजी कारकर्दगी वधीक बहितर रहंदी। हाणे तव्हां पढ़ियल लिखियल, तव्हां पाण सहाफ़त में एतिरी स्टडी आहे, तव्हां पाण किताब बि लिखिया आहिनि, त इहा जेकॾहिं माण्हू प्रैक्टिकली जॾहिं इल्म सां अदब सां वास्तो हूंदो त उनजा असरात तव्हांजे कलम में बि हूंदा। मां साईं हर साल कराची प्रेस क्लब जी लाइब्रेरी कमेटी मेंबर थींदो आहे, हर साल उन में रखंदा आहिनि, ठीकु आहे न। ऐं असांजी अदबी कमेटी मां असां उन में हूंदा आहियूं। उनजो सबबु इहो हूंदो आहे जो असांजो लिखणु पढ़ण जो शौक़ु आहे न। ऐं असांजी कराची प्रेस क्लब जी वॾी ज़बरदस्त लाइब्रेरी आहे। अच्छा, अक्सर करे जेके कराचीअ खे या वॾनि शहरनि छॾे जेके नंढनि शहरनि में प्रेस क्लब्स आहिनि, उहे प्रेस क्लब घटि उतां खां वधीक आहिनि न माण्हू, ठीकु आहे न। हाणे आख़िरी मुंहिंजो सुवालु अव्हां खां, प्रोग्राम जो टाइम कुझु एतिरो आहे, ज़िम्मेवार सहाफ़त छा खे चइबो आहे? उहा ज़िम्मेवार सहाफ़त छा आहे, उन ते रोशनी विझो। ऐं ज़िम्मेवार सहाफ़त इहा आहे त तव्हांजा जेके सहाफ़ती क़ाइदा ज़ाब्ता आहिनि उनजे अंदरि, मतिलबु तव्हां शिया आहियो, तव्हां सुन्नी आहियो, तव्हां पंजाबी आहियो, तव्हां महाजर आहियो, तव्हां जॾहिं कलम खणो था ऐं लिखो था त उन में तव्हांखे उहो पंहिंजो जेको आहे उहो ॿाहिरि कढणो पवंदो आहे। पहिरियों कमु इहो। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा, तव्हां जेका, छो त हाणे सहाफ़त नथी थिए, रिपोर्टिंग थी थी, ठीकु आहे न। सही। सहाफ़त में आहे त उनजा क़ाइदा ज़ाब्ता आहिनि जंहिंजा बाक़ाइदा किताब लिखियल आहिनि। ऐं असांजी कराची प्रेस क्लब में त लॻल बि हूंदो हुन में त कहिड़ा जेको आहे सो क़ाइदा ज़ाब्ता आहिनि, कोड ऑफ कंडक्ट, सही आहे। त उन्हनि खे उनखे फॉलो करिणो पवंदो। ऐं तव्हां अहिड़ी ख़बर न ॾियो जंहिंसां मुआशिरे में बिगाड़ पैदा थिए। हाणे मसलन असां वटि तव्हां ॾिसो त का छोकिरी कंहिंसां जेके लिखी ॾियनि, उन जो नालो विझनि था, फ़ोटो विझनि था, जॾहिं त इहो फ़ोटो न आहे ॼणो माण्हू को मरी थो वञे त उनजो लाश जो फ़ोटो थो छपिजे। इहा बि माना ज़िम्मेवार सहाफ़त न आहे। ज़िम्मेवार सहाफ़त इहा आहे त तव्हांजी ख़बर सां ऐं तव्हांजी रिपोर्टिंग सां मुआशिरे खे मालूमात मिले ऐं जेका राय मां ठहे उहा बहितरी में ठहे, कंहिंजी ज़ात जे मथां का न आहे। ऐं जेकॾहिं को ज़िम्मेवार सहाफ़त नथो करे त पब्लिक जो बि या उन माण्हू जो हक़ आहे त उन ते बि जेको आहे ख़िलाफ़ु कोर्ट में वञी सघे थो। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त केतिरनि अख़बारुनि केतिरनि सहाफ़ जे ख़िलाफ़ु कोर्ट में केस हलंदा आहिनि। ऐं ईअं न आहे त शुरूआगी आहे प्रेस फ्रीडम पर रिस्पॉन्सिबिलिटी सां, आज़ादु सहाफ़त ज़िम्मेवारीअ सां, क़ौम जी ज़िम्मेवारी, मुल्क जी ज़िम्मेवारी, पंहिंजे इदारे जी ज़िम्मेवारी, इहे सभु जेके शयूं आहिनि उहे हुन में हूंदियूं आहिनि। वॾी महिरबानी साईं, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कराची खां कई आहे, असां वटि असांखे बहितर मालूमात ॾिनी ऐं तव्हांजे तवसुत सां असां बि पाण इलाही सारी शयूं सिखियूंसीं क़ुर्ब तव्हांजा। नाज़रीन, इहो असांजा महिमान साईं ज़ुल्फ़कार राजपर साहिबु, जिन असांखे मुफ़ीद मालूमात ॾिनी, सीनियर सहाफ़ी आहे, पंहिंजे तजुर्बे मां असांखे इलाही सारी मालूमात ॾिनी। पंहिंजे प्रोग्राम जे मेज़बान साईं ज़मीर आलम खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।